मीरपुर माथेलो वेझो यारू लुंड जे आबादगारनि जो पाणी जे खोट ख़िलाफ़ धरणो हणी सख़्त एहतिजाज करे मीरकोश पुल ते धरणो हणी रोड ॿिन्ही तरफ़नि खां बंदि करे छॾियो। आबपाशी खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मीरपुर माथेलो मां CN न्यूज़ जे रिपोर्टर काज़ी शफ़क़त। जी काज़ी शफ़क़त, छा तफ़सील आहिनि? जी ज़ारा मूंखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर माथेलो वेझो यारो लुंड जे आबादगारनि जो पाणी जी खोट ख़िलाफ़ धरणो हणी सख़्त एहतिजाज करे नारेबाज़ी कई वई। यारो लुंड जे आबादगारनि मीरकोश पुल ते धरणो हणी रोड ॿिन्ही तरफ़नि खां बंदि करे छॾियो। आबपाशी खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। वधीक गुलाम मुर्तज़ा लुंड, मुमताज़ अली लुंड, वडेरो मोहम्मद आज़म लुंड, डॉक्टर इनाम अली लुंड, मोहम्मद हसन लुंड ऐं ॿियनि एहतिजाजनि मीडिया खे ॿुधायो त असां सां हर साल फसल ते आबपाशी खाते वारा ज़ुल्म करे रहिया आहिनि। घोटकी फीडर खे नज़रअंदाज कंदे पाणी बंदि कयो वेंदो आहे। असांजो ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। असांजो चौपायो माल लाइ पीअण लाइ पाणी कोन्हे। असां अपील कयूं था चीफ इंजीनियर गुड्डू बेराज, वज़ीर आला सिंध, सूबाई वज़ीर इरीगेशन ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कयूं था त घोटकी फीडर खोले माहीवाह खे पाणी ॾिनो वञे, न त ॿी सूरत में गुड्डू बेराज ते सख़्त एहतिजाज कयो वेंदो। जी।